ॿियो कल्ह असां तव्हांखे ॾेखारियोसीं करीमाबाद एलिमेंट्री स्कूल जा जेके शागिर्द उस सां काड़े में वेठल हुआ। उन खां पोइ ग़रीबाबाद वठी हलिया जिते सोलर प्लेटूं कोन्हे, पंखा बंदि आहे। अॼु अजीब माना हिते ॿुधण में आयो आहे त मुश्तरा कॉलोनी में राऊ ई चकी जे साम्हूं गर्ल्स मेन प्राइमरी स्कूल आहे, जितां चोर 3 चकर चोरी करे विया आहिनि। 30 जुलाई ते चोरी कई अथनि, 11 अगस्त ते चोरी कई अथनि, 13 अगस्त ते चोरी कई। चोरी में माना पंखा लाहे विया आहिनि, लाइट जी फिटिंग सही लाहे विया आहिनि, डेस्कूं टोड़े विया आहिनि, लो खणी विया आहिनि। ही लो जी जेकी आहे हितां टोड़े हितां आराम सां चोरी करे वञी सघनि था। जॾहिं हिते चौकीदार रखियल आहे उहो किथे आहे उहो छो नथो पुछा करे। पर हिते जेकी हेड मास्तराणी आहे उन असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त अधी जेको आहे माना एजुकेशन खे बि एप्लीकेशन ॾिनी आहे, थाणे ते बि रिपोर्ट दर्ज कराई आहे ऐं DC खे बि एप्लीकेशन ॾिनी आहे। पर अफ़सोस आहे त हेतिरा ॾींहं गुज़रण जे बावजूदु अञा ताईं ना का इंक्वायरी थी आहे, ना हिन मासूम ॿारनि खे सहूलियत फराहम करे ॾिनी वई आहे। त SSP टनू मोहम्मद खान खे ऐं SHO खे अपील था करियूं त महिरबानी करे ॿारनि जो मुस्तक़बिल आहे, इन चोरनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियारे वञे। एजुकेशन सां खे अपील था करियूं त हिननि खे पंखा, सोलर प्लेटूं ऐं फिटिंग जेकी रहियल आहे ऐं जेको डेस्क टुटल आहिनि इहे हिननि खे फराहम कयूं ॾिनियूं वञनि। अच्छा, कहिड़ी क्लास में? 5। अरे कहिड़ी तकलीफ़ आहे अञा? ये असांजी फिटिंग बिटिंग असांजे आपा असांखे सही कराए थी ॾे। असांजी छुटियुनि में सभु कुझु असांखे चोरी थो थी वञे। असांजे आपा असांजो केतिरो ख़्यालु थी करे, लाइट वाइट हर शइ असांजी सही कराए ॾिनी। फर्नीचर असांजी सभु कुझु चोरी पियो थिए। अरे घणे चकर चोरी थी आहे? असांजी 2-3 चकर थी आहे। 2-3 चकर थी आहे? असांजी प्लेट सभु कुझु पखा सभु कुझु चोरी थी विया। 5। अच्छा, कहिड़ी तकलीफ़ आहे अञा? हींअर तकलीफ़ आहे असांजी लाइट बि सभु कुझु चोरी, भला पंखा ॿिया सभु कुझु चोरी। असीं गर्मी में वेठा आहियूं, सोलर प्लेटूं सभु कुझु चोरी थी विया आहिनि। पढ़ण में तकलीफ़ थिए बि तव्हांखे? न, हा। क्लास में? 3 क्लास। अच्छा, हिन कहिड़ी तकलीफ़ आहे? हिन चाचा असांखे न पंखे चोरई 2-3 ॾींहं थी विया आहिनि ऐं डक्सूं बि थी वई आहिनि। जाम असांखे तकलीफ़ आहे ऐं लाइट बि कोन्हे। सोलर में खणी आहे न? मां तव्हांजो नालो? सुगरा। कहिड़ी क्लास में आहियो? 3। अच्छा, कहिड़ी तकलीफ़ आहे? पंखा चोरी खणी आहे, डेस्क खणी आहे, चोरी करी आहे, गर्मी आहे। अच्छा, सोलर प्लेटूं खणी आहिनि? हाँ। 3। कहिड़ी तकलीफ़ आहे हिते? पंखा बि चोरी थी विया आहिनि, प्लेट बि ऐं वो बैटरी बि। अच्छा, ही दरी टुटी पई आहे, चोर हितां आया आहिनि? जी। हितां चोरी करे आया? जी। अयान। कहिड़ी क्लास में पढ़ो था? 3 में। अच्छा, कहिड़ी तकलीफ़ आहे हींअर तव्हांखे? वो पंखा चोर कढी विया आहिनि। पंखा खणी आया आहिनि चोर? हाँ। घणा ॾींहं थियो आहे? हाँ, अलाए घणा ॾींहं थिया आहिनि। जाम ॾींहं थी विया आहिनि। बस। कहिड़ी क्लास में आहियो? 3 में। अच्छा, कहिड़ी तकलीफ़ आहे बाबा तव्हांखे? पंखा चोरी थिया, पंखा चोरी थिया। चोर खणी घणे चकर चोरी थी आहे हिते? 2 चकर 3 चकर थियो आहे। 2-3 चकर चोरी थी आहे? हाणे तव्हीं छा चओ? पंखा पंखा लॻी मिलनि, चोर बदिरी वञे? हा।